अवलल्लाहु अलीम आला अलम जोधणी अवलल्लाहु अलीम आला अलम जोधणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे क़दीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ जहान जी ततीअ थदीअ काहे कान्हे वेल विहण जी ततीअ थदीअ काहे कान्हे वेल विहण जी मतां थी हूंदा पोइ पेर न लही पिरीअ जो सभिनी ॾिसंदड़नि खे मुर्तज़ा मजबूर तरफ़ां असांजी औताक तां सिक भरियो सलाम दुआ आहे त शाल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो औताक ते असांजा अॼु भलोड़ सुघड़ गॾु आहिनि ॾाढा भला महिमान अॼु आयल आहिनि आउं चवां त ही सॼी सिंध जा उहे माणक मोती आहिनि जेके ॿोलीअ खे जीआरीनि था ॿोलीअ खे उजरो कनि था ही ॿोलीअ सां मोहबत कनि था ही झर झंग वाहण वस्ती ॿोलीअ जी ख़िदमत कनि था सो अॼु लोक अदब जो ॾिहाड़ो आहे सुबुह खां वठी अवां ॾिसंदा हूंदव त तकरीब थींदी हूंदी ऐं लोक अदब असांजो विरसो आहे इनखे संभालणु तव्हां असां सभिनी जे लाइ ज़रूरी बि आहे पोइ हारी नारीअ खां मज़दूर खां वेंदे पढ़े लिखे बालक ताईं जेका असीं ॿोली ॻाल्हायूं था इहो सभु लोक अदब जो हिसो आहिनि वेंदे असां जेका मानी खाऊं था असां काठियूं ॿारियूं था असां जेको हुनुर कयूं था इहो सभु लोक अदब जो हिसो आहिनि सो इन ते अॼु कचहरी थींदी कचहरीअ ते भला महिमान मौजूदु आहिनि सो अॼु लोक अदब आहे छा लोक अदब कॾहिं खां आहे कीअं असां हुनखे सहेड़े खणी था हलूं अॼु ॾिहाड़ो छो पियो मल्हाए वञे इहा सॼी अॼु असांजी औताक ते कचहरी बाबा अस्सलाम वालेकुम भली भली करे ख़ुशि आहियो चङा भला दुआ सभु ख़ैर हलूं मालिक करे त सुखिया हुजो बाजमी हुजो औताकूं आबाद हुजनि कचहरियूं क़ाइम हुजनि मोहबतूं क़ाइम हुजनि पाण में हिंज खीर खंडु हुजूं त वाह थींदी सो मुंहिंजे पासे में एॾो भलोड़ मुंहिंजो दोस्त थिए मुंहिंजो भाउ बि थिए पर चवंदा जंहिं वटि इल्मु आहे न लतीफ़ साईं चयो त जंहिं वटि इल्मु हुजे उन वटि हली वेंदा कयो ऐं इल्मु बि नसीब वारनि खे मिलंदो आहे उहे हासिलु कंदा आहिनि उन्हनि वटि हमेशह सिखण जी सिक हूंदी आहे हू इल्म खे पाण में ओतणु चाहींदा आहिनि सो हिन बि ॾाढो हुन औताक में ख़िदमतूं कयूं आहिनि ॾाहनि जा हथ धोराए वॾो थियो आहे हाणे पाण अॻुवाणी करे थो सो सुगड़नि जी जेका तंज़ीम आहे सलाद उनजो अॻुवाण हाणे त रूह रवा आहे सो आजिज़ रहमतुल्लाह लाशारी साईं ख़ुशि आहियो तमामु ख़ुशि आहियो इहो मालिक जो करम आहे जो बचड़ा बि ख़ुशि दोस्त बि ख़ुशि सॼी सिंध ख़ुशि आउं बि ख़ुशि अवां बि ख़ुशि कचहरी बि क़ाइमु आहे भली कराए औताक ते सुबुह खां अवां जूं रिहाणियूं ॾिसूं पिया पर हीउ लोक अदब जो ॾिहाड़ो आहे ऐं तव्हां लोक अदब खे खणी हलो था पोइ आउं जेके नाला खणा उहा ॻाल्हि तव्हां सॼी आणींदव इन करे लोक अदब जे ॾींहं ते अवां छा चवंदव असांजी औताक ते वेठा आहियो यकीनन असांजी ही पंहिंजी औताक आहे ऐं जनम औताक आ मुंहिंजो दुखी दिलियुनि जो ठार आहियां आओ सलींदा लोक अदब आहिनि कदो मारनि सां प्यार आहियां वाह वाह लतीफ़ी लात आ मुंह में तंबूरे जी तवार आहियां सलींदा लोक अदब आहिनि कंदो मारनि सां प्यार आहियां वाह वाह सो यकीनन ही उहो असांजो लोक अदब आहे जेको चवे थो त मूंखे तूं बी न बोणी ॾे या ॿुध सुरंदे जे साज़नि में आओ मूंखे तूं बी न बोणी ॾे या ॿुध सुरंदे जे साज़नि में मूंखे मोरो करे ॻाइनि सुठे सुहिणे आवाज़नि में वाह साईं वाह 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 चाह चपड़ी साईं यकतारे जो यार आहियां सलींदा लोक अदब आहिनि कंदो मारुनि सां प्यार आहियां वाह 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 सो यकीनन असांजो ही 16 डिसंबर सिंधी लोक अदब ॾिहाड़ो क़ौमी अदब जो ॾिहाड़ो सिंध हिकु वतन आहे मुल्क आहे देश आहे ऐं उन देश जा ही मारवाड़ा सांगियड़ा जन जो बुनियादी अदब लोक अदब आहे लोक अदब जे बुनियाद जी जॾहिं ॻाल्हि कजे थी त मां त ईअं चवंदुसि त जॾहिं दुनिया में आयल पहिरें इंसान हज़रत आदम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जे ख़्वाहिश मुताबिक़ अल्लाह ताला उनखे जन्नत में ई हज़रत बीबी हवा सां मिलाई त उहा असांजी अम्मा साइण बीबी हवा जंहिं जे लाइ मुफ़सिर मुहदिस लिखनि था त एॾी त हसीन व जमील हुई एतिरो त अल्लाह ताला उनखे यानी हिन पूरी काइनात जे औरतुनि खे जेको हुस्न आहे उहो हज़रत बीबी हवा खे ॾिनो वियो हो ऐं जॾहिं बीबी साइण जन्नत में हलंदी हुई त जन्नत झूमंदी हुई सुभान अल्लाह ईअं चऊं जॾहिं असांजे पंहिंजे माइरुनि जे भेनरुनि जे उन ख़ुशीअ जे इज़हार खे ॾिसंदा आहियूं जेके पंहिंजे बचड़नि जे ॼमण ते या उन्हनि जे अक़ीक़े ते छठीअ ते चऊं
या शादीअ ते चऊं त यकीनन उन बीबी हवा जे उन जन्नत जे सैर जे करे जन्नत बि नचंदी हुई, झूमंदी हुई। सो उन हज़रत बीबी हवा खे जॾहिं हाबील ऐं काबिल बछड़ा ॼावा हूंदा, उन खां बाद हज़रत शीस अलैहिस्सलाम जेको अकेलो, हूअं त जाड़ा ॼमंदा हुआ, पर हिकिड़ो बछड़ो जेको अकेलो ॼाओ हो, त उन खे झोलीअ में झले बीबी हवा हिकु माउ जी जेका ममता आहे ऐं माउ जो जेको बचे सां प्यारु आहे, उनस आहे, उन ते जेका उन लोली ॾिनी हूंदी, उहा असांजो लोक अदब आहे। वाह 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 वाह। यानी लोक अदब उन ॾींहं खां वठी जॾहिं खां दुनिया में पहिरीं माउ आई आहे, तॾहिं खां उन लोलीअ जी सूरत में जेको आहे सो असांखे लोक अदब मिलियो आहे। पोइ असांजी सिंध जे अंदरि वरी लोक अदब जूं अलॻि अलॻि सिन्फ़ूं थियूं, उनखे सहेड़ियो वियो, संवारियो वियो। पोइ हीउ लोक अदब ॾियारो असां इन जे करे मल्हायूं था त जीअं असां उन ॿोलीअ जी ॻाल्हि करियूं, अमड़ जे लोलीअ जी ॻाल्हि करियूं, लोक गीतनि जी ॻाल्हि करियूं, काफ़ीअ जी ॻाल्हि करियूं, वाईअ जी ॻाल्हि करियूं, हुनर जी ॻाल्हि करियूं, पहाके पिरोलीअ जी ॻाल्हि करियूं, गुजरात जी ॻाल्हि करियूं, ख़ासि करे मुर्शिद लतीफ़ जी ॻाल्हि करियूं, जेको असांजो सरवाण आहे, जेको हादी आहे, जेको रहबर आहे, जंहिं असांखे ॿोली वधाए ॾिनी, विझाए ॾिनी। ॿोली अॼु जे तरक़ी पज़ीर आहे त मुर्शिद लतीफ़ जो उहो पैगाम झरझंग में गूंजी रहियो आहे, जंहिं पैगाम जे ज़रिए असां सुघड़ बि पंहिंजे हणा वणा जे बुनियाद ते पंहिंजे ॿोलीअ जी ख़िदमत जारी रखियो पिया अचूं। सो अॼोको सिंधी लोक अदब ॾिहाड़ो, ॼम ॾिहाड़ो डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच जो, उन हवाले सां ऐं वरी साॻे वक़्तु वरसी आहे डॉक्टर कमाल ॼामड़े जी। इहे ॿई साॻियो ॾींहुं, ॿई लोक अदब जा असांजा उहे महदार आहिनि जन लोक अदब जे लाइ तमामु वॾी ख़िदमत कई। ऐं डॉक्टर नबी बख़्श बलोच लोक अदब जी तहक़ीक़ जो सरवाण ऐं महदार आहे, त वरी डॉक्टर कमाल ॼामड़ो ऐं असां गॾिजी करे हिन लोक अदब ॾिहाड़े जो बुनियादु रखियो। हिते आउं खणी चवां त डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच जा केतिरा किताब ॿोलीअ जे लाइ, पर जॾहिं महिरान टी तां शाह जा पंध ऐं पेचरा ते आउं जिते बि वियुसि, केतिरा ई प्रोग्राम थिया, जिते वियुसि उते ॾस पियो त डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच साहिबु हितां थींदो वियो आहे। साईं, मूंखे हिन ॻाल्हि ते ख़ुशी थी, तस्दीक थी, मूंखे इहा ख़बर पई त कहिड़ा कहिड़ा माण्हू ततीअ थधीअ काहिनि था, उहे ॻोल्हा कनि था, भिटाई जे ॿोलीअ खे ईअं सहेड़ीनि था। उन्हनि में डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच साहिबु ऐं डॉक्टर कमाल ॼामड़े साहिब जो कमाल इहो हुयो त हुनजो बि ओतिरो ई ॿोलीअ सां प्यारु। सच पुछो त असां कमु कयोसीं, अॼु साईं वेठो आहे त हिननि पंहिंजो प्रोग्राम कयो त हुन में सच पुछो त असांखे ताज पारायूं इन कम ते, सिर्फ़ु जेको शाह जा पंध पेचरा आहिनि, ॿोलीअ सां मोहबत ते। सो उन्हनि माणिक मोतियुनि खे असीं कीअं विसारियूं। जी साईं, ॻाल्हि कई। हालांकि डॉक्टर बलोच तमामु घण रुखी शख़्सियत हो। हुनजो सिंधी में, उर्दू में, अरबी में, फ़ारसी में, मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में कमु कयल आहे, पर उन जेका शुरूआति कई बुनियादी कम जी, उहा कई लोक अदब खां। ऐं उन लोक अदब जे फ़न सां डॉक्टर साहब जो एतिरो त चाह हुयो जो उन पाण सुघड़ाइप बि कई। यानी उन डॉक्टर बलोच साहब पाण जेका सुघड़ाइप कई, डॉक्टर बलोच जी सुघड़ाइप जो डॉक्टर कमाल ॼामड़े किताबु आंदो ऐं दुनिया खे ख़बर पई त डॉक्टर नबी बख़्श बलोच जिते मुहक़िक़ आहे, उते लोक अदब जो सुघड़ बि हुयो। त उन डॉक्टर नबी बख़्श बलोच जो ॿोलीअ जे हवाले सां भली ज़िक्र निकिरे, लतीफ़ियात जे हवाले सां ज़िक्र निकिरे, पर उन जी सुञाणप लोक अदब आहे। पोइ असां चयो त क़ौमी अदब जो ॾिहाड़ो, लोक अदब जो ॾिहाड़ो, हिकु अहिड़ी शख़्सियत जेका हिन दुनिया में आई, उन जी ख़ुशीअ में, उन जे ॼम ॾिहाड़े ते त असां डॉक्टर कमाल ॼामड़े ऐं असां गॾिजी करे ऐं इहो ॾींहुं मुक़ररु कयो। ऐं पोइ इहा ख़बर न हुई त के वणजारा हलिया वेंदा, ऐं उहो ई 16 डिसंबर वरी डॉक्टर कमाल ॼामड़ो असां खां विछड़ी वियो, जंहिं जी अॼु कराची जे अंदरि उन जे यादि में लोक अदब ॾिहाड़े ते तक़रीब बि जेका आहे सा सुबुह सां अवां ॾिठी, ऐं उन में उन डॉक्टर साहब खे यादि कयो वियो। ख़ासि करे उन लोक अदब जे हवाले सां डॉक्टर कमाल ॼामड़े जेको नओं उत्साह ॾिनो, कचहरी जा मोर डॉक्टर साहब जेको किताबु ॾिनो, या रिसालो गुज़ारतूं, रिसालो गुज़ारतूं लतीफ़ सरकार जे उन बैतन ते डॉक्टर कमाल ॼामड़े जो इहो पहिरियों किताबु आहे। लोक अदब जे तारीख़ में अॻ में अहिड़ो किताबु कोन्हे को, पहिरियों कमु आहे जेको डॉक्टर कमाल ॼामड़े पूरा सुर मुकम्मल करे सुरायतिन गुज़ारतुनि में डॉक्टर कमाल ॼामड़े जो इहो कमाल हो जो उन लतीफ़ सरकार जे उन बैतन ते रिसालो गुज़ारतूं अलॻि किताबु आंदो। आउं ईअं चवां त मूंखे ॿिन्ही ते नाज़ इन करे बि आहे त
त ॿई उस्ताद बि हुआ। हा बरोबर बरोबर। ॿई उस्ताद बि हुया ऐं डॉक्टर नबी बख्श खान बलोच साहिब जॾहिं अंग्रेज़ी पियो ॻाल्हाए त ईअं लॻे पियो त हू उन ॿोलीअ जो बि वॾो माहिर आहे। वरी जॾहिं पंहिंजी सिंधी ॿोली ॻाल्हाए पियो त उते लॻे पियो त हीअं कणा ईअं पियो छाणे त जीअं छाणे करे हुन उजरा करे कणा रखिया आहिनि। उते लतीफ़ साईं जो पंध ते वञे पियो त ससुया ॿिया पंध पियो पुछाए त मारवीया पंध बि पुछाए पियो त वरी इहो बि चए पियो त लतीफ़ साईं हितां गुज़रिया किथे ऐं हुनजा केतिरा ॿाहिरि हुनजा वालदेन हुनजा नानाणा किथे आहिनि। इहो हिननि ॿिन्ही उस्तादनि जो हू प्रोफेसर ऐं हू बि वॾो उस्ताद आला पाए जो। ऐं हैदराबाद में मॉडल स्कूल में वञो त उन्हनि जी तस्वीर लॻी पई आहे उन्हनि जे नाले सां मंसूब। बलोच साहब जे पंध पेचरनि जो तव्हां ज़िक्र कयो। मीरपुर बुरड़ो उत्तर सिंध में जितां जो उस्ताद बहार अली बहार बुरड़ो साईं गुल हसन गुल मलिक ऐं तमामु भलोड़ सुगड़ आहिनि, उते डॉक्टर बलोच साहब इन पंध पेचरनि जे लोक अदब जी तहक़ीक़ जे हवाले सां पहुतो। मीरपुर बुरड़े में बुरड़नि जो सरदार आहे जंहिंजो लोक अदब सां वॾो चाह हो ऐं उन सरदार गंजबख्श खान जी उताक ते लोक अदब जा महीननि जा महीना वेही करे उन बैत हथ कया। पोइ डॉक्टर साहब सुगड़नि खे चयो त मूंखे इहो ॿुधायो त ससुई बंभोर खां जिते हिन वक़्तु विंदुर वोड़ी ते पहुती आहे जिते संस मज़ार आहे, इहो ससुई जो पंधु घणो थियो हूंदो? त उते हिकिड़ो झूनो सुघड़ वेठो हो। उन उथी अर्ज़ु कयो डॉक्टर साहब अॼु कचहरी ते आया आहियो, जे मुंहिंजी बि हयाती हूंदी मथे साल तव्हांजी बि कचहरी थींदी ऐं मां बि आयुसि त तव्हांखे ॿुधाईंदुसि। ॿिए साल कचहरी थी हलंदी कचहरी में डॉक्टर साहब चयो त उहो सुघड़ किथे आहे जंहिं पोएं साल चयो हो त तव्हांखे ॿुधाईंदुसि। सुघड़ उथी बीठो, डॉक्टर साहब मां हाज़िर आहियां, बाबा ॾे ख़बर। उन सुघड़ उहे अंग अखर ॿुधाया त ससुई बंभोर खां जेकॾहिं परियां हब चौकी वारो इहो रस्तो वई हूंदी त हेतिरा ॾींहं लॻा हूंदा, जे विचां जबल झागे उठण वारे रस्ते सां वई हूंदी त हेतिरा ॾींहं लॻा हूंदा। डॉक्टर साहब चयो तोखे कीअं ख़बर पई? चईं ॿई पासा मां पंध वियो आहियां। यानी डॉक्टर साहब जे इन सवाल जो जवाब अमली तौर उन ॾियण जे लाइ, हालांकि ससुई जी वाट हींअर किताब बि छपियो आहे ऐं मुहक़िक़नि तहक़ीक़ कई आहे, पर ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे जो अवां विया आहियो त मूंखे ॾाढी अवां ते बि बिल्कुलु मां तव्हांखे हिकिड़ी करामत ॿुधायां जीजा ससुई जी। उहा इहा आहे त मां ससुई ते जीजा ते विंदुर खां बि आयो आहियां, लाहूत वारे जेके ॿ रस्ता ऐं टियों रस्तो पंहिंजो सांद स्टॉप खां हेठि, टई रस्ता मां वियो आहियां ऐं चौथी वाट बि आहे जेका हिन दफ़े उहा बि मूंखे नसीब थी। चइनी तरफ़नि खां ससुई ते वियो आहियां त जीजा ससुई ते तव्हां मां दावा सां चवां थो भली जहाज़ ते चढ़ी वञो, कार ते चढ़ी वञो या तव्हां मोटर साइकिल ते वञो, तव्हांखे थकावट ज़रूर थी। हीअं चवां त मेहरान टीवीअ जे सरवाण साईं गुलाम नबी मोराई साहिब ॾांहुं सैरो वञे थो, जंहिं सूरमियुनि खे 7 सूरमियुनि जो अहद कयो त इहे दुनिया खे ॾेखारियूं आहिनि। पोइ जॾहिं ससुईअ खे रिकॉर्ड कयो पियो वियो ऐं उनजा रंग जॾहिं उन रंग में पिया त उन जंहिं ससुई जो किरदारु पियो निभायो न्याणीअ त उन लिबास में त जॾहिं हिन डूंगर खां हली पे हितां त मूं ॾिठो त हुन सम्झो त इहे आॾा पत्थर आहिनि, इहे कंडा आहिनि, चई त थोरो ॾुखियो न थींदो। मूं चयोमांसि भिटाए जी ॿोली ऐं तव्हां जीअं चयो त हुन सुघड़ ईअं कयो। मूं चयो अमड़ जे इहो लिबास मूं वटि हुजे त आउं त खणी न जबल तां पाण खे छॾियां, मूंखे कुझु कोन थींदो। मूं चयो पोइ ससुईअ भिटाई कीअं थो चवे हुनखे सारे कीअं थो चए थो त सदायती सभ का बुख न बासे का, सदायती सभ का बुख न बासे का, जे ही ते ही ज़ात जी जुंबस न आहे जाए, मूसी हले सा जा जीव मिठो ई न करे। मूं चयो जॾहिं अवां इहो कमु कंदो तव्हांखे अहिड़ी हिकिड़ी दुआ मिलंदी। लतीफ़ साईं जो बेत ऐं उन न्याणीअ ईअं कयो त छा पोइ गर्मियां छा पत्थर जुती कोन पाती, पेरनि में तोणी लख लगन आंगुर आंगूठी न मुड़े, यानी हिकिड़ो कदम पेर त पोइते न कंदसि पर मुंहिंजे पेर में जेका लॻल आंगुर आहे उन जो रुख बि उन जो मुंहुं बि पोइते न थींदो। सो यकीनन इहो जेको लोक अदब आहे
उन लोक अदब जूं इहे 7 सूरमियूं बुनियाद आहिनि जंहिंजो बुनियाद मुर्शिद लतीफ़ आहे। अञा बि हिकिड़ो बेत चए थी जंहिंमें असीं चवंदासीं सिंध जा माण्हू तकलीफ़ुनि खे जॾहिं हालतूं ॾुखियूं थियनि थियूं त उन में इहो बेत मुंहिंजे लाइ त साम्हूं पियो हूंदो आहे त पोइ ससु ई के वई चई त आॾ तरा छाहोड़ा ॾाका डूंगर खे चई आॾा ऐं अहिड़ा तिरछा अहिड़ा ॾुखिया जबल आहिनि आॾ तरा छाहोड़ा ॾाका डूंगर खे ही जो वर विंदुर जा मारींदा मूंखे पोइ छा थी चएसि भिटाई छा थो चएसि चएसि थो आॾ तरा छाहोड़ा ॾाका डूंगर खे ही जो वर विंदुर जा मारींदा मूंखे हाड़ो हीणीअ खे लंघाए जो लतीफ़ चए मुर्शिद चएसि थो तुंहिंजी हिम्मत खे सलाम आहे आ तुंहिंजी शायदि पाण थो ॾियां सो तव्हांजे पासे में अञा ससीअ ते ॻाल्हाईंदासीं त अॼु लोक अदब जो ॾियारो आहे तव्हां सां कई ॾींहं पयूं कचहरियूं हलंदियूं ऐं ससीअ जी कहिड़ी ॻाल्हि कजे असांजे लाइ हुन जा पंध ईअं सम्झो सुरमे बराबरि आहिनि सच पुछो त तव्हांजे पासे में सही न हिकिड़ी सिन्फ जो एॾो भलोड़ वेठो आहे असांजो ॾाहो वेठो आहे ऐं सिंध बि अहिड़ा माणक मोती असांखे ॾिना आहिनि जो फ़ख़ुरु आहे असांखे त मेहड़ जी मेहंदी चऊं त उनजी ख़ुशबू पंहिंजी जे वरी हाजी गुलाम नबी महेसर साहब जी कलाम जी वाईअ जी काफ़ीअ जी ॻाल्हि कयूं त ख़ुशबू पंहिंजी ऐं लोक अदब में ठहकी अचणु असां चऊं था त मौलूद जी जेका सिन्फ आहे उहा बि असांजे लोक अदब जी हिकिड़ी टिक आहे हिकिड़ी निशानी आहे सो असांखे इन ते बि फ़ख़ुरु आहे हाजी साहिब पंध उन पार पहुता जंहिं लाइ असां हितां वेठे वॼाईंदा आहियूं बेटाई साईं ससूअ में बि असांखे उन पार जा पंध पे ॾिना आहिनि सो नाले मिठो महेसर अॼु कचहरीअ में वेठो आहे नाले मिठा साईं लख कुर्ब तव्हां सदाईं असांजे कचहरीअ ऐं मोहबतुनि जो हिसो त थींदा आहियो पर तव्हांजो बि असां ते हक़ु थिए थो तव्हांजे कचहरीअ विच में विहंदव पंहिंजे बाबा जे नाले सां विहो त असांजी ख़ुशी थिए साईं महिरबानी तव्हांजी अॼु लोक अदब जो जेको ॾींहुं आहे ईद आहे उन्हनि जी सो असां बि चयोसीं त वञी हे जेके असांजी शाहूकार ॿोली जा पारखू आहिनि बचाईंदड़ आहिनि वञी उन्हनि सां सीनो सीने सां मिलाए कुझु फैज़ हासिल करे अचो ॿुधव साईं सो इन नियत सां हिते पहुतासीं ऐं तव्हांजी ओ ताक़त वेही दिलि बाग़ बहार थी पई असांजी पर सजाइण वारा मिज़मान त तव्हां हो न साईं उहो त सॼी सिंधो ताक़ आहे हा भली जंहिं वटि बि वञो त हिकदमि कुलो ॾेई खट खे खणी ईंदो ॿाहिरि पाणी जी चोरी भरे हीअ सिंध जी छा पर जेके ॾेह परॾेह में रहनि पिया उन्हनि सभिनी जी हीअ औताक़ अलाह सभिनी सिंधियुनि खे आबाद रखे हा जो मुंहिंजो भिट जो घोट बि उन्हनि खे दुआ करे वियो आहे सॼे आलम खे दुआ करे वियो आहे बेटा चए थो त मेड़े ॻोठ बदिजे हिकिड़ो मोहबती मेड़े ॻोठ बदिजे हिकिड़ो तिनी जे वेड़े पाण ईंदो बादशाह बेशक बेशक सो इहो त हाणे बेटा जी टिक आहे जेका ॻाल्हि पोइ भला छा पिया अॼु ॿुधाए बाबा खे यादि कयो बाबा साईं जो बि हिकिड़ो किरदारु आहे उन जिथे माना मौलूद शरीफ़ लिखियो आहे ऐं पंहिंजो साईं खे चवां काफ़ी लिखी अथई ऐं ॿिया केतिरियूं लिखियूं अथई उते माना हुन लोक अदब जूं बि कुझु वैराइटीज़ लिखियूं आहिनि जंहिंमें 30 रातियूं आहिनि ऐं 30 अखिरिया ऐं हफ़्ते जा ॾींहं आहिनि या चंड खे पैगाम आहे सिज खे अर्ज़ आहे या अहिड़ा ॾोहीड़ा 64 14 इहे सभु हुन लिखिया आहिनि उन वैराइटी मां मिड़े कुझु हिकु अधु बैत असां बाबे साईं जे या माना हिकिड़ो जेको लिखियलु आहे उहो पढ़ी हा 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 त फ़क़ीर थो चए त पहिरीं राति प्रीत मां पनो पेन खणी पहिरीं राति प्रीत मां पनो पेन खणी लिखण शेर शुरू कयुमि शल विझंदुमि साब धणी हिन मिसकीन मयसर जा ही सादड़ा लफ़्ज़ सुणी मन सजण चोबन सुभान अल्लाह तुंहिंजी वाई खूब वणी त पोइ अथम आस घणी अचे ॾींदुमि ॾे मुबारक वरी साईं फ़क़ीर साईं चए थो त ॿ भेरा ॿी राति जो पियो दिलि में ख़्यालु कयां त उहे लफ़्ज़ किथां अचनि जेके इस्तेमालु कमाया त हू आका ऐं बेअकुल हिते कहिड़ी ॻाल्हि कयां दिलि जो महेसर दिलि सां पियो हाल अहवाल कयां त को अहिड़ो सुवाल कयां जंहिंसां मिले जी जवाब में
वाह साईं वाह वाह माहेसर साईं वाह हा साईं वरी चए थो त टुटरा कमेटीअ राति जो अचे तिखा ताब करे आओ ऐं नंढड़ी दिलि न खणी सघे न कर काब करे मोब महेसर ॾे मुका हुतूं पाण हिसाब करे पोइ केरु खणी छाप करे असां तोहफ़े तौर वठी रखिया वाह 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 सो साईं इहे शइ माना टी आख़िरी बाबे साईं लिखी ऐं ॿियो बि काफ़ी इंशाअल्लाह ताला वरी ॿिया दोस्त बि वेठा आहिनि उहे पंहिंजे दिलि जो होको ॾींदा वरी अलाह ख़ैर करे तव्हांजे पासे में भलोड़ साईं बिल्कुलु मुर्तज़ा साईं दिल जे होके जी ॻाल्हि कई हाजी साहब त दिल जी ॻाल्हि बि न अहिड़े अंदाज़ सां कई जो कहीं शाइर ईअं न कई आओ शान इंसान जो आला पर दिल जो शान अॻे वाह दुश्मन जी दिल खे बि कॾहिं शल कोसो वाह न लॻे लगे हां जो बि दुनिया जे तख़्ते ते सो दिल जी तोह तॻे आहा ए महेसर मां न रुगे पर दुनिया थी दिल ते हले हाय हाय वाह दुनिया थी दिल ते हले आओ आ पावर दिल जो ही आओ दुनिया थी दिल ते हले आ पावर दिल जो ही दिल खे जो ॾोही चवे सो दिल जो आ ॾोही आओ उज़वन में पहिरियों नंबर अदा पाक आ उज़वो ही जे खेल ख़त्म थियो ही त पोइ महेसर माण्हू मोह भलो माण्हू मोह भलो आओ सुघड़ाए हाजी गुलाम नबी महेसर जी उहा आहे जो वञी ख़ैर थिया पर आज साईं यो जी जी इन सन बगे मां बि वॾो ॻायो आहे माना मूं बि ॻाए वॼाए मांखे ॿुधो बि आहे ॾिठो बि आहे पर आउं बि ख़ुशि नसीब आहियां जो मूं हाजी साहब खे ॾिठो बराबरि वाह वाह हाजी साहब खे ॿुधो बि हाजी हाज साहब खे ॾिठो बि ॿुधो बि ऐं ॿुधण जी ॻाल्हि मुर्तज़ा साईं तव्हां कयो था त मां उहो ख़ुशि नसीब आहियां आओ हिकिड़ो असां वटि सिंध में मिसाल ॾिनो वेंदो आहे अॼु नाले मिठे जे साम्हूं थो चवां थी सघे हुनजे फर्ज़ंद खे बि ख़बर न हुजे आओ पाण कॾहिं कॾहिं चवंदा आहियूं त अबाही पग मट यार आहिनि सो हाजी साहब असां मदरसे में पढ़ंदा हुआसीं मुंहिंजी टोपी जेका मुंहिंजे जीजल अम्मा जे हथनि जी ठहियल हुई मूंखे हाजी साहब चयो त अदाल हशारी जी साईं इहा जेका टोपी आहे इहा मूंखे ॾे मां तोखे हीअ फिकी टोपी गुलनि सां उहा बि ताहिरी टोपीअ सां मिलंदड़ हुई हीअ टोपी मां तोखे थो ॾियां ऐं हाजी साहब जॾहिं हिन दुनिया तां विसाल कयो हो त उन जो अख़बार में जेको फोटू लॻो हो उहा मुंहिंजी टोपी उन तस्वीर में पातल हुयसि वाह वाह इहो हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे हाजी साहब सां मोहबतूं कुर्ब ऐं चाहतूं आहिनि डॉक्टर नबी बख्श खान बलोच ऐं डॉक्टर कमाल जाम साहब खे यादि पिया कयूं त डॉक्टर नबी बख्श खान बलोच ऐं हेॾां असीं हाजी गुलाम नबी महेसर साहब खे यादि था कयूं त अॼु जे दौर में नौजवान उनखे पढ़नि था उन मौलूद खे आवाज़ समेत सभु पढ़नि था नाले मिठो ॾिसो त घर में उस्ताद मिले घर में हुन एतिरा पंध हज कया पंध हज माना वॾी ॻाल्हि आहे इहा वॾी सिक आहे हिन दौर में नामुमकिन आहे कमु करे वियो जेको हाणे ईंदड़ सदियुनि ताईं थींदो ई न ऐं हाजी साहब ॾिसण में ॾाढा नफ़ीस ॾाढा हलकड़ा पर हुननि जो वज़न पंहिंजी शख़्सियत जो कमाल हुयो कॾहिं कॾहिं हाजी साहब पाण ई चवंदो आहे बा लख हुजनि लीमा लख हुजनि जानण मट न कयां महेसर चए हा सही आहे मथी वराणियूं जॾहिं हाजी साहब ईंदो त ईअं चवंदा ॿाहुंअ में ट्राकोड़ा पइजी वेंदा न हा सो माना इहो असांखे शर्म में लीमो जानण शहनशाह ॻाइणा हुआ गायक में ऐं उन्हनि खे आ में आ मिलाए ॾियण जे लाइ जिगर खपे हज़रत हाजी गुलाम नबी महेसर रहमतुल्लाह अलैह वाहिद माण्हू हो जेको ॿिन्ही जे विच में बीही करे हा सां हा मिलाईंदो हो छो त तान न मिलंदो सुर न मिलंदो त राग न हलंदो जॾहिं हा मिलंदी ही तॾहिं छो त उन जा मिसरा शाइर पाण हो मिसरा खणी उन्हनि खे उते ॾींदो हो जिते अॼु जो जेको बांजो आहे न भेंजो बाजो इहो साज़ बि उते 10 11 15 कारे खां कम मथे साईं चवंदा त जलाल चांडियो वा नाए कारे ते वञे पर हाजी साहब बरत वञा मथे हो तॾहिं जलाल उन वटि वञी विहंदो हाजी साहब कलाम त लिखो मुंहिंजे कारे ते हाजी साहब उनखे लिखी ॾींदो माना इहो हाजी साहब सोरा परियां सुगड़ वेठो आहे अकबर सुगड़ वेठो आहे सो ही असांजी औताक बाबा हीअ सॼी सिंध जी औताक ऐं सॼी सिंध में
लोक अदब ॾियारो माना जिन ॿोलीअ खे जीआरियो उन्हनि जी साराह करणु ज़रूरी आहे। ऐं तव्हां वटि जिते जिते इल्म ऐं हुनर वारा माण्हू उन्हनि जी ॻाल्हियूं ॻायो, रुगो सियासतदाननि जूं ॻाल्हियूं न ॻायो, उन्हनि जी वाह वाह रुगो उन्हनि जी न हुअणु खपे। पंहिंजे ॿोलीअ जी वाह वाह कंदा रहो, सुघड़ाइप में, शाइरीअ में, पोइ सुठे कलाम में, काफ़ीअ में, वाईअ में। सो अकबर जेको वेठो आहे असां वटि भलोड़ सुघड़ आहे, पर हिन जा छिया बि पंहिंजा आहिनि। हीउ बि ॿाहीअ जो ॾाढो भलो आहे। मल्ल जीअं विड़िबी आहे न त चवंदा आहिनि त मल्ल में हुकरिया पजी आहे भा। सो हीउ बि हाणे साईं बेत छॾे थो हुकरिया पजो वञनि। बाबा अॼु छा भला को संगत कयो साईं? अॼु बि पंहिंजे लोक अदब जो ॾिहाड़ो मल्हायूं पिया। आओ ऐं लोक अदब जी ॻाल्हि कबी। आओ अचो सकाफ़त पंहिंजी बचायूं, लोक अदब जो ॾींहुं मल्हायूं। वाह वाह। सिंधी आहियूं सभई सचा, ॿोलीअ मथां सहूं न ॾचा, ॿार ॿुढा ऐं पंहिंजा बच्चा, साफ़ सिंधी ॿोली ॻाल्हायूं। अचो सकाफ़त पंहिंजी बचायूं, लोक अदब जो ॾींहुं मल्हायूं। हुजे कुल्हे ते कोडर कुहाड़ी, चेहरे ते वरी चापूई ॾाढ़ी, कयूं कचहरियूं ॾहा ॾिहाड़ी, ओता कुंजा सहन सजायूं। अचो सकाफ़त पंहिंजी बचायूं, लोक अदब जो ॾींहुं मल्हायूं। पटका पाए पाण मल्हायो, हिक ॿिए खे अजरक ओढ़ायो, सिंधी टोपी सिर ते सजायो, न्याणियुनि खे पोतियूं पारायूं। अचो सकाफ़त पंहिंजी बचायूं, लोक अदब जो ॾींहुं मल्हायूं। ही ॾींहुं मल्हायो सुघड़ सारा, सखर शिकारपुर वार हवारा, जेकब आबाद जा जीअ जियारा, मोहब्बत जा के मेड़ा मचायूं। अचो सकाफ़त पंहिंजी बचायूं, लोक अदब जो ॾींहुं मल्हायूं। सादो खाधो पंहिंजी सुञाणप, साग मखण धोरो लस्सीअ जी लप, बाहूं ॿधी ऐं ॾियूं पिया ॿेलप, मिज़माननि खे मानी खारायूं। अचो सकाफ़त पंहिंजी बचायूं, लोक अदब जो ॾींहुं मल्हायूं। हीअ सिंध असांजी आहे सोभारी, जंहिंजा जीअनि मज़दूर हारी, जिन सकाफ़त पंहिंजी जियारी, अॼूं वेठा आहिनि झूपा जायूं। अचो सकाफ़त पंहिंजी बचायूं, लोक अदब जो ॾींहुं मल्हायूं। आजिज़ खे अकबर ॾियो मुबारक, कुर्ब कया अथसि अलाह तबारक, लोक अदब लाइ औखा लंघे लक, क़ौम सिंधियुनि सां कयूं सचायूं। अचो सकाफ़त पंहिंजी बचायूं, लोक अदब जो ॾींहुं मल्हायूं। अचो लोक अदब जो ॾींहुं मल्हायूं। अकबर साईं वाह। हाज़िर पंहिंजे पासे में ज़ुल्फ़कार हालार वेठो आहे। सो हाणे इहो ॾाढो सुठो शाइर आहे, लिखे बि थो ऐं शाइरी ॿुधाए थो। अदा ज़ुल्फ़कार भली करे ख़ुशि आहियो, चङा भला। असांजे उतां कदे आयो, मूंखे ॾाढी ख़ुशी थी। वॾी महिरबानी साईं। ऐं अॼु अवां पटको ईअं ॿधो आहे, चवां थर जे मोर वारी जेका ख़ुशबू अवां मां नज़र पई साईं। वाह वाह वाह, वॾी महिरबानी। लख आओ सॼी संगत खे अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अॼु मूंखे साईं खादिम हुसैन मंगले ॿुधायो त लोक अदब जो ॾींहुं मल्हायूं था। मुर्तज़ा मजबूर वटि कचहरी आहे ओताक ते, उते सभु सुघड़ पहुतल आहिनि। तो मां चयो यार वाह वाह ॾाढो भलो, तो इन जे करे अची पहुता आहियूं। भली करे आयो, भली करे आयो। लोक अदब असांजी वरसो आहे, सकाफ़त आहे, उन सां असांजी ॿोली बचे थी, जीए थी, ऐं रोशनी इल्म जी असां वटि ताईं पहुचे थी। हिकिड़ो इल्मु असांखे किताबनि जे ज़रिए मिले थो, ॿियो जेको इल्मु आहे उहो असांखे हिननि सुघड़नि वटां मिले थो, ऐं उहे लफ़्ज़ मिलनि था जेके असांखे किताबनि मां घटि मिलंदा आहिनि, सुघड़नि वटां मिलनि था। ही सुघड़ सूंहं आहिनि, ओताकुनि जी सूंहं आहिनि, सिंध जी सूंहं आहिनि। मुंहिंजो बि हिकिड़ो बेत आहे सकाफ़त ते, गीत ख़ुशीअ जा ॻायूं था, लोक अदब जो ॾींहुं मल्हायूं था। अॼु 16 डिसंबर लोक अदब जो आलमी ॾींहुं आहे। असां उन ते अचे सभु गॾु थिया आहियूं। पंहिंजो लिबास प्यारो प्यारो, टोपी अजरक पायूं था, गीत ख़ुशीअ जा ॻायूं था, लोक अदब जो ॾींहुं मल्हायूं था। आहे पैगाम अमन पंहिंजो, आहे पैगाम अमन पंहिंजो, मोहबत जो वचन वरजायूं था, लोक अदब जो ॾींहुं मल्हायूं था। हालार सिक जो सॾु ॾियूं था, क़ौम सिंधीअ खे गॾायूं था,
लोक अदब जो ॾींहुं मल्हायूं था, गीत ख़ुशी जा ॻायूं था, गीत ख़ुशी जा ॻायूं था। वाह साईं वाह वाह वाह। तव्हांजे पासे में एॾा परियां तालिब अदो वेठो आहे। तालिब त घड़ भली थो करे, उहो इन हवाले सां असीं चवंदा त ॾाढा इहे रंग बि रचाए थो। हीअ बि असां हिनखे हिनखे मज़ाह लिखंदे बि ॾिठो आहे, पर हिनखे ॾाप में अॼु त वरी सफ़ा मां हिननि खे बुज़ुर्ग वांगुरु पियो ॾिसां। अदा तालिब भली करे महिरबानी मुर्तज़ा साईं, महिरबानी। हिते हूंदो हुउसि मुशाइरा लिखंदो हुउसि, ईद मुशाइरा, ऐं उहो टाइम हूंदो हो माना असांजो अल्ताफ़ मरहूम ऐं ॿिया दोस्त हिकिड़ा गुज़ार त भञी वञ छा बिल्कुलु माना अल्हम्दुलिल्लाह। इहो तक असांजी पंहिंजी आहे, माना मूंखे ॾाढी ख़ुशी थी अॼु साईं मूंखे ॿुधायो ऐं दोस्तनि ॿुधायो, ख़ादिम हुसैन मंगलो साहिब। असां चयोसीं यार वरी काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, काफ़ी साल थी विया आहिनि, मुर्तज़ा सां मुलाक़ात थींदी ऐं उतां कॾहिं असां हाज़िर थींदासीं इंशाअल्लाह ताला। ॾाढो सुठो। 16 डिसंबर जे हवाले सां बि असांजे न सिंध में बल्कि पूरी दुनिया में माना जिते जिते सिंधी रहनि था उन्हनि खे असां मुबारकबाद पेश कंदासीं। ऐं मूं उन हवाले सां अर्ज़ु कयो आहे त आहे अब्दुल लतीफ़ जी सिंध सॼी सुरहाण। वाह वाह वाह। आहे अब्दुल लतीफ़ जी सिंध सॼी सुरहाण, सदा वसे सिंध में मौज भरियो मेहरान। वाह वाह वाह। टोपी पटको अजरक सुघड़ खणनि साण, रिसालो रहबर जो पंहिंजो मटा पाण। सुभान अल्लाह। सकाफ़ता सिंध जी छो न पढ़ायूं पाण। कचे काशे कारूं जर केटी बंदर काण। तालिब सां तकरार न कर तूं अण ॼाण, मौज भरियो मेहरान सदा वहंदो सिंध में, मौज भरियो मेहरान सदा वहंदो सिंध में। महिरबानी। वाह तालिब साईं वाह। ॻाल्हि ई नहीं, ॻाल्हि नहीं, अते ॻाल्हि बि नहीं। ऐं लतीफ़ साईं जी ॻाल्हि खां वञी हिन उन ॻाल्हि खे ॿुधो पे ऐं उतां वञी उन पेरे खे ससुअ जी ॻाल्हि खे उतां वञी गॼी ऐं महिराण वहंदो रहंदो। ऐं थर हुजे, काछो हुजे, उत्तर हुजे, लाड़ हुजे, जेको बि हुजे उनखे असांखे फ़खुर रहंदो। इहा ई असांजी ॻाल्हि आहे। इहा ऐं असीं चवंदा त जेका हीअ हद जेका भिटाईअ मुक़ररु कई आहे, अहिड़ा माप वारा साइंसदान बि कोन थिया। ॿोलीअ में हीअं दाइरो हीअं घुमाए ॾिनई, असां बि पाण में वेही तव्हां बि ॾहायो, दुनिया ॾिठी आहे। अबा मला खड़ो थींदो, अबा सुगड़ जो अबा पहलवान घणे ते लीको कढऊंसि, जे वरी कोडी कोडी थींदी चवंदा अबा घणे ते लिको कढऊंसि, रांदीगर ॾुखियो न थिए। पर भिटाई चए थो सिंध जो को मापो ई नथो बीहे न। चए थो हीअं हलो त मां मुल्तान तव्हांखे घुमाया, हलो त हीअं कश्मीर तो अव्हांखे वठियो हलां। जैसलमेर तां कयो बेकानीर बकार, छो त मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं जॾहिं कयई न उतां शुरूआत कयई मोटी मांडराण जी। हारे कई वार विजूं वसणायूं चोडस थी चौधार, के उथियूं इस्तांबुल ॾे, के मुड़ियूं मगरब पार, के रमी वयूं रोम ॾे, के काबुल के कतार। नक्शो निहारियो न, असुल सिंध जो नक्शो लतीफ़ साईं इहो चिटियो आहे। यकीनन इहा हक़ीक़त आहे। इहे जेके 11 सिटरुनि जो बैत लतीफ़ साईं सिटियो आहे, मां चवां थो त इहा जाग्राफी हद लतीफ़ साईं ॿुधाई आहे असांजे सिंध जी। ऐं इहा ई हक़ीक़त आहे जेका मुर्शिद लतीफ़ सिंध ॿुधाई हुई। जदीद दौर में जेके मुहक़िक़ तहक़ीक़ कनि पिया उहे इन ॻाल्हि जो नतीजो आख़िरी इहो ई कढनि था त वाक़ई मुर्शिद लतीफ़ जो हिकिड़ो हिकिड़ो अखर सच, हक़ लतीफ़, सच लतीफ़। लतीफ़ पर आउं चवां त डॉक्टर नबी बख्श खान बलोच साहब किताब पढ़िया ऐं डॉक्टर कमाल जामणी साहब किताब पढ़िया, पर हुननि खे ख़बर आहे त भिटाई किथे बीठो आहे। इन जे करे हुननि जेतिरा किताब रिसाला पढ़िया, पर चयूं अञा बि ॻोल्हियोसि, अञा बि ॻोल्हियो, अञा बि उहा गुजारत ॾिसूं, अखे ॾिसूं। मूं ॾिठो, मूं ॾिठा उहे लिबास बि, सभु कुझु बि, भिटाईअ जा मुशाहिदा बि, सभु कुझु। सो असां ख़ुशि नसीब आहियूं। हिन लोक अदब जो ॾियारो आहे, ॻाल्हि उहा ज़रूरु ॻाइणु खपे। पर भिटाई साईं इहा बि दुआ करे छॾी। ॾिसो त आलम अला बि दुआ कई त साईं सदाई करी मथे सिंध सुकार, साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करे। सो असीं त सभिनि लाइ दुआ गुआयूं। हेॾा मंगलो साहब वेठो आहे भला अॼु साईं साईं बाक़ाइदे मंगलो असांजो उहो सुघड़ आहे जंहिंखे असांजे सलाह तंज़ीम जो मरकज़ी सकाफ़ती सेक्रेटरी आहे। वेंदा आहियूं
वेंदे कराची खां सॼी सिंध कश्मीर ताईं सॼी सिंध आहे पर मौजूदु कश्मीर ताईं असांजो वञणु थियो आहे जिथे वेंदा आहियूं ॾिसी करे ऐं चवंदा आहिनि साईं ही तव्हांजो सुघड़ आहे जंहिं असांखे ॿुधायो त मंगलो ज़ात हा साईं सो वाह वाह मंगलो साहब छा था ॿुधायो वाह साईं अॼु पंहिंजो ख़ुशी जो ॾींहुं आहे 16 डिसंबर जो ॾींहुं आहे देसी परदेसिन सिंध में रहण वारा ॿाहिरि परदेस में रहण वारा सभिनी खे मुबारकबाद कंदुसि सभिनी खे मुबारक हुजनि हिते वारनि खे मुबारक हुजनि कचहरी खे सलाम हुजे तव्हांखे सलाम जो अहिड़ी कचहरियूं मचाए अहिड़ियूं महफ़िलूं ॻोठ में मचाए ॻोठ वारनि खे ॿियनि संगनि खे दोस्तनि जा ॾुख सूर ॿुधी ऐं तव्हां ॿुधो था अॼु बहितर सकाफ़त पंहिंजी ई बचायो पंहिंजे लोक अदब जो ॾिहाड़ो मल्हायो सुजागी कयो विञायो ही न मोकियो वधो अॻिते सिंधी कदम खे वधायो सकाफ़त पंहिंजी ई पुराणी बचायो सेरा ऐं लाॾा आहे रीत असांजी पकी आहे प्यारा प्रीत असांजी दुनिया खे खोले ॿुधायो पंहिंजे लोक अदब जो ॾिहाड़ो मल्हायो पंहिंजे लोक अदब जो ॾिहाड़ो मल्हायो पराई तहज़ीब आहे नगन खे नचाइण रुगो राग ऐं फहाशी ॻाइण अहिड़े गैर गंदे खे गॾिजी हटायो सकाफ़त पंहिंजी पुराणी बचायो सकाफ़त पंहिंजी पुराणी मल्हायो असां पंहिंजो जोड़ियो आहे हाणे पैनल वेबसाइट लोक अदब जो चैनल इहो मेड़ो आजिज़ लाचारिया मचायो पंहिंजे लोक अदब जो ॾिहाड़ो मल्हायो सकाफ़त पंहिंजी लोक अदब जो ॾिहाड़ो मल्हायो चांडियो अकबर बि मिज़माननि खे खीकार चवंदो ईसाक चांडियो बि सिंगार चवंदो हिन महफ़िल खे ख़ुदि खादुम मंगले आ सजायो सकाफ़त पंहिंजी पुराणी बचायो लोक अदब जो ॾिहाड़ो मल्हायो लोक अदब जो ॾिहाड़ो मल्हायो वाह साईं वाह 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 तुंहिंजे पासे में बेड़ा हिकिड़ो अधो असांजो सुघड़ वेठो आहे सो भलोड़ सुघड़ आहे असांजो इहो बि दोस्त असांजो कई आयो आहे चांडियो साहब ख़ुशि आहियो चङा भला बाबा साईं खैर अल्लाह जाए उतां कदे तव्हां आयो अकबर साईं मिड़े कचहरी में अव्हांखे गॾियो वठियो अचे सो अव्हां मिड़े सवायो पंधु करे आया हो जी बाबा साईं मोहब्बत में अचणो थो पए मोहब्बत त इहा ई आहे आओ मोहब्बती मेड़े ॻोठ बदिले हिकिड़ो तिनी जे वेड़े त उहा मोहब्बत जॾहिं तव्हां हिते मोहब्बती मच मचायो आहे त अदो इसहाक चांडियो बि आयो आहे हा अदो इसहाक आयो पर इहा सुठी ॻाल्हि आहे त असां हिते उताक वसायो वेठा आहियूं पर अवां बि ॻोठनि में उताकूं वसायो त कोई अमन जा पखी उॾामनि बाक़ी हाल ई तरगो हैरान थी वेंदे अल्लाह जी मेहरबानी आहे पंहिंजे हाल चांवरनि जा चिलड़ा मरीअड़े जो बोड़ चिल जो बोड़ तोखे ज्वर जा ढोढा ऐं बाझर जी मानी मिलंदी थोबीअ ते पकल साबित नबरासी चवंदा त बाबा मानी टिकी भली सिंधवासी खाइनि पर अमन जूं कचहरियूं हर जाइ ते थियणु खपनि जी बिस्मिल्लाह छा था ॿुधायो जी हा बिस्मिल्लाह छा था ॿुधायो खादिम हुसैन बैत में चयो त इसहाक चांडियो सिंगार पढ़ंदो हाओ सिंगार मुस्तफा बिस्मिल्लाह सुभान अल्लाह लफ्ज़ आहिनि बिस्मिल्लाह त परवर पाण कई तारीफ़ तुंहिंजी सचे कलाम सारे में वाह जो रमज़ूं रब रखियूं पिरी तो हिन प्यारे सुभान अल्लाह लब गुलाब जनाब वरी वेतर वार पियारा वंग विजन मुश्ताकन सां मोड़ ते मिठड़ा जानी जोड़े जंग विजन चिश्म नशीला तुंहिंजा वरी ज़ोरावर था ज़ंग विजन तन मन मुंहिंजो तांगे दिल ते तेज़ बराबर तंग विजन कीन बची वियो आयो जेको वासिंगन जे वारे में परवर पाण कई तारीफ़ तुंहिंजी सचे कलाम सारे में वाह जो रमज़ूं रब रखियूं पिरी तो हिन प्यार वाह साईं वाह लखे सियाणा अकुल वारा बस पंहिंजो विञाए होश वया इन सूंह जे सुणा ताब खां थी होश वारा मदहोश वया से तार मां तरंदा तोड़ वञनि जे अची तुंहिंजे आगोश वया जन ते रहमत राज थियो से सियाणा थी मदहोश वया था मस्त रिंदा बि मिंथा कनि छा हिम्मत आ मूं पारे में परवर पाण कई तारीफ़ तुंहिंजी सचे कलाम सारे में वाह जो रमज़ूं रब रखियूं पिरी तो हिन प्यारे वाह जाने सा दर तुंहिंजे ते दारा सिकंदर जानब जुंग जवान झुकन आया जेके अड़जी विया मेहमान सवे मस्तान झुकन कंधार किरोड़े कदमन तां कुर्बान झुकन
पर भाग भरियो मूं बिगड़ियल जो आ सोहणा सोक सितारे में परवर पाण कई तारीफ़ तुंहिंजी सचे कलाम सारे में वाह जो रमज़ूं रब रखियूं पिरी तो हिन प्यारे। वाह साईं वाह। इमदाद मथां इमदाद कयो को जन्नत वारो जाम मिले जीअं तुंहिंजो सनागर लोक सॾे ऐं इज़त सां पियो आम मिले दस्त पनाह ॾियो दिलबर पंहिंजी साहिल के को साम मिले ही बब्बर बानो बाननि जो ऐं इश्क संदो इनाम मिले अव्हां ॾात ॾियो मां नात पढ़ां बसि चाह चङेरे चारे में परवर पाण कई तारीफ़ तुंहिंजी सचे कलाम सारे में वाह जो रमज़ूं रब रखियूं पिरी तो हिन प्यारे में। वाह साईं वाह साईं वाह। वाह कचहरी वाला कचहरी घणी जे वाला हिकिड़ी नंढड़ी साहिब त थोरी पटियूं त एसि ताईं भला को वरी दुनिया जो ॿियो हाल वाल बि सभु थिए सो हा सो ताक़त सभु इंतज़ार में पिया आहिनि। ॾिसंदड़ साथियो हिकिड़ी नंढड़ी साई वठूं था साई खां पोइ वरी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। ईंदे चवनी आओ विंदे चवनी वेह ईंदे चवनी आओ विंदे चवनी वेह छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम असांजी ओताक महिरान टीवीअ जे हिन असांजी ओताक खे सॼी सिंध जा साञावंद ॾिसनि था पैगाम पहुचाईंदा पैगाम मोकिलींदा ऐं संदन निहायत ई थोराइतो आहियां। सुगड़नि खे मान हुजनि पिया रागियुनि खे मान हुजनि पिया उन ते फ़ख़ुरु कनि पिया ऐं अवां सभिनी जो निहायत शुक्रगुज़ार आहियां। मुंहिंजे पूरो सथ अवां जो शुक्रगुज़ार आहे पर महिरान टीवीह ॿोलीअ जी ख़िदमत कई आहे। अॼोको ॾींहुं आहे इन करे उहा ॻाल्हि आउं रखां थो त महिरान टीवी जे सरवाण साईं गुलाम नबी मराई साहिब 7 सुरमियूं शाह सचल सामी सिंधी सहरा ॿोलीअ खे पंहिंजे उन हिसाब में रखणु हर कंपेयर पंहिंजी सिंधी ॿोली सुहिणे नमूने ॻाल्हाईंदो उन में ॿी ॿोली धारीअ जा अखर घटि ॻाल्हाईंदो जीअं असांजे मारवड़नि सांगेड़नि झांगेड़नि खे ॻाल्हि सम्झ में अचे। इहो महिरान टीवीअ जो ख़ुलासो आहे। हर माण्हू सम्झे थो हर माण्हू पंहिंजी ॻाल्हि थो सम्झे। दरिया जे कंधीअ ते ही महिरान मौजूदु आहे सिंधूअ जे कंधीअ ते ई मौजूदु आहे महिरान ही वादीअ महिरान आहे। हिन में ॿोलीअ जा वाहड़ वहनि था हिन में सिंधू वहे थो ऐं हर वक़्तु सिंधूअ जी ॻाल्हि थिए थी भिटाई जी ॻाल्हि थिए थी हर ख़बरनामे खां पहिरियां भिटाईअ जो बेत हले थो सॼी सिंध खे इहा ॻाल्हि वणे थी ऐं मौला अली साईं जा अक़वाल उहे हलंदा अवां सभु पसंदि कयो था अवां जा वॾा वड़ पर असांजो सथ बि अवां सभिनी सञावदनि ते फ़ख़ुरु करे थो। सो फूक जा साज़ तंद हाणे अॼु साईं चवनि पिया त बोणी खे यूनिसेफ वारनि पंहिंजे उन में वरितो आहे हिसे में उनखे मान बख़्शियो आहे यूनिसेफ वारनि उनखे ॾिसंदो आहियां त इहा सोशल मीडिया बि भरी पई आहे ऐं हाणे असां वटि बोणी जे हमरा बचा कोन्हनि हिकिड़ो इहो फ़क़ीर ज़ुल्फ़कार आहे जेको बोणी आहे मूं चयो हाणे भला इहो ज़ुल्फ़कार भला असांखे ॾे त भला वेठा वॼायूंसि भला कुझु न कुझु हिन मां जेको रंग असांखे अचे भला ईअं असां अहिड़ो छो कयूं वरी सुभाणे शइ लभे ई न इन जा वारिस पैदा कयो न। फ़क़ीर ज़ुल्फ़कार भलो वॼाईंदड़ आहे उन ते मूंखे फ़ख़ुरु आहे उन ते गर्व आहे मूंखे। हा फ़क़ीर ज़ुल्फ़कार खोसे खे ऐं दाद ॾियां थो हितां वेही त उनजो जेको इहो रंगनि वारो बोणींदो आहे दुनिया हिनखे ॾिसे पई यूनिसेफ वारनि उनखे दाद तौरु पंहिंजे उन में रंग में रखियो आहे। सो इहो असांजो फ़ख़ुरु आहे इहो ॿोलीअ जो फ़ख़ुरु आहे इहो संदसि दाद आहे हुन वालिद पंहिंजे वालिद खां पोइ पाण संभालियो आहे हुनखे पर ज़ुल्फ़कार साईं ख़ुशी तॾहिं थींदी जॾहिं हुनजो वारिस अवां बि पैदा कंदव बोणीटे जो। असीं चवंदा आहियूं त सुघड़ मां सुघड़ थियनि असांजी ओताक जो असीं चऊं त सरवान जा अॻुवान साईं सालिमान शाह पर असां वटि संदसि कम ई कोन्हे का हीअ कुर्सी मुंहिंजी उनजे नाव आहे। हा असां उन जी जाइ ते वेही असां सभिनी खे भलीकार था कयूं मुंहिंजी कुर्सी उनजे नाव आहे बेटा इहो बेत पढ़े त साईं सालिमान शाह पढ़े अॼु बि ॿुधंदो भली मौजूदु न आहे पर असां हुननि जे बचनि जो कखनि लाइ दुआ गुआयां मां त मालिक साईं
उन्हनि खे उन्हनि जा दर्जा बुलंद कजे, हुन ॿोलीअ लाइ दंग कयो, बिल्कुलु हुन ॿोलीअ लाइ वॾो कमु कयो। अॼु साईं बिल्कुलु बरोबरु। सो अॼोके ॾींहं ते संदनि लाइ बि दाद असां नंढड़ा आहियूं, वॾी शख़्सियत हुयो, उहो हिकिड़ो बाब हुयो, हिकिड़ो वॾो किताबु हुयो जंहिंमें असां थोरो पढ़िया आहियूं, जेतिरो बि इल्मु आहे अवां सभिनी जे साम्हूं आहियूं। चंग जी ॻाल्हि जे करे बोनीटो मूंखे यादि आयो। सो हाणे हेॾां बि फ़क़ीर, हाणे मीर बि चंग था वॼाइनि। वाह वाह, तव्हां पाण त चयो त इहो जेको आहे सो ईंदड़ नसलनि में ॻाल्हि हुजणु खपे, मीर में ॿियूं बि खूबियूं आहिनि, पर चंग जो त वरी रंग ई पंहिंजो आहे न। बाबा मीरनि हुकूमतूं कयूं, ही मीर चंग वेठा वॼाइनि। इहा ई त ॻाल्हि आहे। लतीफ़ सरकार जीअं फरमायो त तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन, तंदू से तलब जूं वहदत सुर वजन। सो ही उहा तंदा जेका वॼाइण, इहा बि सुगड़ाए पा, ही पंहिंजे तंद वॼाइण जा सुगड़ आहिनि। ऐं अॼु असां सुगड़नि जो ईद जो ॾींहुं आहे, लोक अदब जो ॾिहाड़ो आहे, त इन तंद खे बि ज़रूरु ॿुधूं। मीर हसन अली टालपुर साहिब छा था ॿुधाए भला चंग ते कहिड़ो को रंग को अंदाज़? ईद जो ॾींहुं आहे असांजे लाइ, लोक अदब जो ॾींहुं आहे, ऐं ही हिकिड़ो असांजो सिंधी साज़ आहे। इहो असां हिनखे हलाईंदा पिया था अचूं, हलाइजा त ख़ुशीअ मां खयो वरितोसि। बिल्कुलु इन करे हाणे हिन ओताक में आहियूं, संगत सां गॾु आहियूं, वरी अञा सुगड़ बि वेठा आहिनि। अॼु क़ौमी अदब जो आलमी ॾिहाड़ो आहे, तव्हां असां लोक अदब जे सुगड़नि, शाइरनि, रागिनि, कलाकारनि जो, सो अॼु असांखे अहिड़ो चंग ॿुधाइजो वाह वाह थी वियो। चारण वारो चंग चोर, चारण जीअं चोरियो हो। पर हाणे मीर सां वज़ीर गोपांग बि साथ भलो ॾिनो, वाह भलो साथ ॾिनी, वाह 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 वाह। ऐं अव्हांजे पासे में वज़ीर गॾु हुउसि, पर हेॾां अधु इहो मास्टर शकील चांडियो बि वेठो आहे। हाणे इहो बि लॻे थो को राग में मास्टर कई आहे हिन, हेॾां हाजी मोहम्मद अयूब साहब वेठो आहे, सो हाणे जुणे साहब वेठो आहे। अदाब ख़ुशि आहियो? बाबा वॾड़ा उताक ते मौजूद हुजनि, माना इहा असीं चऊं त असांजी ख़ुशनसीबी आहे। असां वॾड़नि खे ॿुधोसीं, पर अवां वेठा आहियो, माना मुंहिंजे लाइ इहो वॾो एतिराम वारी ॻाल्हि आहे। बसि इहे अवां जूं दुआऊं आहिनि ऐं उस्तादनि जूं दुआऊं आहिनि। ॿियो इहो असीं चऊं त भेटाई ऐं असांजा आवाज़नि जो हिकु करम आहे। ॿियो इहे पोइ छा था ॿुधायो भला? भेटाई जीअं सिंध जो वॾो शाइर ऐं ॿोलीअ जो वॾो, अहिड़े तरह सां डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच में
वरी लोक अदब खे सहेड़ियो। हींअर उन लोक अदब खे वरी आजिज़ रहमतुल्लाह अशारी सहेड़े पियो सलाह तंज़ीम जे प्लेटफॉर्म ते। तव्हांखे हुनजे डॉक्टर रमेश बलोच जी ख़िदमतुनि जे हवाले ॿुधायां त उन लोग कहिड़ी कहिड़ी ख़िदमतूं कयूं उनजे हवाले सां, जेको लोक अदब जा या जेका पंहिंजी ज़िंदगी में महिनत कई। त सही चए थो त वाह वाह डॉक्टर नबी बख्श खान बलोच, तूं सिंध जी त आहीं जान बलोच। तूं आलिम अदीब मुफ़क्किर आहीं, तूं PhD डॉक्टर आहीं, तूं इल्म अदब जो कारवान बलोच, तूं सिंध जी त आहीं जान बलोच। तूं सिंध यूनिवर्सिटी जो रहे वाइस चांसलर, तूं आहीं ॾाहो वॾो फिलासफर, तूं इल्म जो मरकज़ रूह रवा बलोच, तूं त सिंध जी आहीं जान बलोच। तूं ज़िंदा आहीं तारीख़ जे वर्कनि में, तुंहिंजी तारीफ़ कयां कहिड़नि लफ़्ज़नि में, तूं सिज जी आहीं रोशन ऐं अयान बलोच, तूं त सिंध जी आहीं जान बलोच। तोखे तारीख़ यादि कंदी रहंदी जेसी हीअ दुनिया बाक़ी रहंदी, तूं विसरी न सघंदे महिरबान बलोच, तूं त सिंध जी आहीं जान बलोच। तो लोक अदब स्कीम ते कमु कयो, उहो तुंहिंजो अदब लाइ बहितर क़दम हो, तूं जाखोड़ी हुए जवान बलोच, तूं त सिंध जी आहीं जान बलोच। तोखे तहक़ीक़ तालीम जो माहिर चवां, तोखे ॿोलियुनि जो बि गोहर चवां, तूं लेखक वॾो महान बलोच, तूं त सिंध जी आहीं जान बलोच। तो लोक अदब खे सहेड़ियो, तो अदब लाइ गाॾो गेड़ियो, तूं वॾो मुहक़िक़ तारीख़दान बलोच, तूं त सिंध जी आहीं जान बलोच। तो सिंधी लुग़त खे जोड़ियो, तो लतीफ़ साईंअ खे बि सहेड़ियो, तो सहेड़ियो लोक दास्तान बलोच, तूं त सिंध जी आहीं जान बलोच। तो ॿेलाइन जा ॿोल लिखिया, तो सुघड़नि जी कई सिखिया, तो ॾाहप दानिश जो निशान बलोच, तूं त सिंध जी आहीं जान बलोच। तो क़ौम खे कई किताब ॾिना, हीरा अमल जा खज़ाना ॾिना, अॼु क़दुरु कनि पिया क़दरदान बलोच, तूं सिंध जी त आहीं जान बलोच। अॼु तोखे सुघड़ सारनि पिया, जेके लोक अदब खे जियारनि पिया, तूं वरसो असांजो आली शान बलोच, तूं त सिंध जी आहीं जान बलोच। तोखे लोक अदब जो राणो चवां, तोखे मोतुनि जो दाणो चवां, सुघड़ अयूब तोखे ॾे पियो मान बलोच, तूं त सिंध जी आहीं जान बलोच। जीअं त अॼु लोक अदब जो सिंधी क़ौमी वरसो ॾियारो आहे, अॼोके ॾींहं ते लोक अदब जो पार्कू लोक अदब जो सहेड़ींदड़ डॉक्टर नबी बख्श बलोच जो जन्म ॾींहुं बि आहे। इन हवाले सां संदसि भेटा पेश कईसीं। बलो साहब साईं भेटा में पर वॾो माण्हू हो, वॾो माण्हू हो, ॿोलीअ जो वॾो माण्हू हो, पर उस्ताद बि हुया, वाइस चांसलर रहिया। अंग्रेज़ी हुननि खे ॻाल्हाईंदे मां ॾिसंदो त आउं चवंदो डॉक्टर साहिब त वेठो ही आम माण्हू सां कचे करे हिते हेड़ी वेठो अंग्रेज़ी ॻाल्हाए ऐं चए पियो वरी उते अॼु बि रिकार्ड ते पियो आहे, चए पियो बाबा सिखो पंहिंजी ॻाल्हायो पंहिंजी ॿोलीअ में, पोइ ॿी ॿोली बि सिखी वेंदव अव्हां, अवल पंहिंजे माउ जीजल वारी ॿोली ॻाल्हायो, पोइ तव्हांजे लाइ अंग्रेज़ी मुश्किल कोन्हे का। असां बि नंढड़नि खे चवंदा आहियूं बाबा पहिरियां पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइण सिखो, पोइ ॿी ॿोलीअ ते वरी तव्हां उहा कमाल हासिल कयो। पहिरियां वॾा थींदो, पोइ मल विढ़ंदो, पोइ बाबा का गाॾी हलाईंदो, को ॻाल्हि कंदो, इहे पोइ सिखिया जा ॿिया पोइ अलॻि हिकिड़ा रंग आहिनि। तव्हांजे पासे में हिकिड़ी ॿी निशानी असां वटि वेठी आहे, सो भलोड़ सुघड़ो यार वक़्त जो। हिन हिते इहो उताक मेरानटीअ ते उताक ते या जारी सारी सतई रहिया अॼु ताईं अहमद अली उतरा थी केरु सराए साईं,
साईं सुगड़ाइप में माना बेत खे खणणु छॾणु पटको ॿधणु जीअं मल में चवंदा आहियूं त अखर करीस मोहरी करीस अंदरी ॾीस ॿाहिरी ॾीस इते भरे खणी ठोकीस हू ईअं कंदो हू बेत सां अहिड़ो रंग कंदो त हिंज खणी लाहे वरी खणी ईंदो मथे पर अलाह संदसि दर्जा बुलंद करे हुनजी कमी महसूस थींदी आहे पर हाणे हुनजो पुट बि संदसि जहिड़ो पटको ॿधी आयो आहे असांजो भाइट भाइट छा बाबा यादि करे करमन मालिक तव्हां ख़ुशि आहियो पियो केरु दुआ बेत पढ़ी पियो जी जी वाह 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 ॾियारो आहे जीअं सॼी दुनिया जी ख़बर आहे सॼी सिंधियुनि खे हेड़ी कुर्बारी कचारी आहे हिन मां बेत अर्ज़ कंदुमि कुर्ब जो कुर्बारी कचारी में शामिल छिजे वञी शान सां सलाम चई संगत के पोइ मिलजे भली मेज़बान सां भली कार चोई भाऊ तोखे त मोट ॾिजांइ तूं मान सां सालिकनि जूं सुहिणियूं ॻाल्हियूं दोस्त ॿुधिजांइ ध्यान सां अदब सां तूं पेश अच पोड़े तोड़े जवान सां सुगड़ाए पजूं सनफूं सभई दिल में रखजांइ ध्यान सां मोहबत भरियो मीरल चांडिया मिठो ॻाल्हाइजे ज़बान सां मिठो ॻाल्हाइजे ज़बान सां वाह मिरलवा वाह मिरलवा वाह मिरलवा हेॾा बाबा हाज साहब वेठो आहे पर हाज साहब सां कचहरी थींदी रहंदी आहे पर हेॾा चवंदा अकबर जो रुगो ही वेठो तो ॾिस अॼु ख़ुशीअ जो ॾींहुं आहे पोइ इहा बा या तार ॾीस त ॾिसूं था जे तार कचहरी पंहिंजी ओ ताक़त नए रंग में लॻी पई आहे ॾिसे थो लोक अदब जो ॾिहाड़ो जेके जवान कही करे आया आहिनि कंहिंखे पटका किनखे वरी लुंगियूं रंग ई लॻा पिया आहिनि नवां त पोइ ॾिसंदुसि न हेॾे होॾे अॼु तुंहिंजे करे न ख़ुशीअ करे अॼु मूं बि पटको ॿधो मां पटको बि माशाअल्लाह मलहन वारो पटको ॿधो अथई हा हा बाबा ही ते बि मल कणिया अहिड़ा ॾाह वेठा हो तव्हां बि जो सो बाबा ये असी राज ॿोलीअ जा असी में मंगणा हारायूं बाबा असां बि होको वेठा था जो हिन में बेटाईअ जा असां ॿोलीअ जा मंगणा हारायूं पोइ पिया बेत पढ़ वर आहियूं पर बेटाई ख़ुदि चयो आहे ऐं पुण उन्हनि मां फ़क़ीरनि मां पण उन्हनि मंगणनि मां आहियां सो जेके ॿोलीअ जा बाबा जेके माहिर हुजनि जिन वटि इल्मु हुजे उन वञिजे खीकार तुंहिंजी मिड़े दुनिया में उथे पई जाम बिल्कुलु खीकार कबी छो त अॼु ॾिहाड़ो अहिड़ो आहे अहिड़ा जवान कही करे आया आहिनि उन्हनि खे खीकार दिलि सां कबी त भली आयो भला पिरी चवां जीउ तव्हांखे जवान बिस्मिल्लाह मुहब अव्हांजे मिलण लाइ हुयुसि मां हैरान लखे थोरा मूं ते कयव किरोड़े अहसान जो अची मूं मिसकीन वटि मिठा थियऊं महिमान चांडिया अकबर थिया कुर्बान जो आयो असांजी ओ ताक़त पर हिकिड़ो ॿियो तुंहिंजो ॿियो बि कमाल हेॾे अॼु साईं गई आहे ॾे तार त तुंहिंजी ॻाल्हि अॻियां वधायूं अॼु साईं मूंखे ॿ मरा मुंहिंजा दोस्त अथई हा उमिरि जो दोस्तीअ में संदो सहिड़ो कोन थींदो आहे असां मूंखे चवंदा आहिनि त तूं नंढो शागिर्द तुंहिंजा अछी ॾाढ़ी वारा अकबर बि मुंहिंजो शागिर्द आहे सो बंगले साहब ऐं हिन जो ॿिन्ही जो कमाल इहो आहे त न्याणियूं पढ़ाइनि बि था ऐं न्याणियूं सुघड़ बि आहिनि बिल्कुलु बिल्कुलु हिन ताक़त अव्हां जे लाइ भले ताड़ी त छा पर अव्हां जे लाइ ही उहे आणियूं ई चाढ़ियूं वारा आहिनि ज़ुल्फ़कार जी तव्हां जेका ॻाल्हि करे वियो त ही सुघड़ बि असांजा उहा सुघड़ा नए नस्ल ॾे मुंतकिल था कनि न सो ही न्याणियुनि खे पढ़ाइनि बि पिया त न्याणियूं वरी बेत भिटाए जा यादि करे किथे मुक़ाबलनि में मुनाज़रनि में रेडियो ते हू न्याणियूं अचनि पयूं हू बि वाड़ वहाए थियूं छरीनि पेतनि जा बिल्कुलु हक़ीक़त सो इहे सुघड़ थींदियूं सुभाणे मुंहिंजी त दुआ आहे त मालिक साईं न्याणियुनि जा भाग भला करे सॼी सिंध अव्हांजी न्याणियुनि लाइ मूं समेत दुआ गुआए महिरांटी हिन ताक़त वेही असां न्याणियुनि खे जेतिरी तालीम ॾियूं ओतिरी घटि आहे पर तव्हां दीनी तालीम सुघड़ाए पिया ॾियो पिया भली अव्हां इहे पटका अव्हां ते सुहनि था इहे साईं दीनी दुनियावी सभु तालीमूं हुजनि असीं हिन ते चऊं था त वाह वाह सुगाल
हेॾा ॿियो मास्टर वेठो आहे पर मास्टर खां असीं चवंदा त वेंदे वेंदे को ॿोल ॿुधऊं ज़रूर पर मुंहिंजे ओताक जो हमराह जो गुम आहे अची वेंदो न साईं इहो हमराह ईअं नथो अचे न न इहो अकबर खे ख़बर आहे अकबर इहो हमराह इहो असांजो खुटल अलाए किथे आहे साईं अॼु लोक अदब जो ॾिहाड़ो पिया मल्हायूं अॼु घोड़े खे सिंगारींदो हूंदो उनखे बि त घुमाईंदासीं न हा इन कम में लॻल हूंदो या इहे हुन हमराह सां अञा जुटियो पियो जहिड़ो हले पियो न आहे कहीं कम में फाथल आहे पोइ सॾु करे आयो भाऊ वॾा आयो आयो अबा यको घोड़े जे इन में कम में फाथल आहे छा भला घोड़े खे सिंगार बिंगार कराए थी छॾ खणी तूं हिनखे वाड़े खे या ना घोड़े खे हेॾा माशाअल्लाह माशाअल्लाह अॼु त वॾी सुहिणी पई आहे कचारी ॿुधां पियो त ॿुधो आहे अॼु लोक अदब जो ॾींहुं आहे तो तव्हां सभिनी खे मुबारकूं हुजनि ऐं जेके असांजा दोस्त नाज़रीन मेहरान टीवी ॾिसी रहिया आहिनि उन्हनि सिंधी भाइरनि खे बि अॼोके ॾींहं जी मुबारकूं हुजनि ॿियो ख़ैर ख़ैरियत सभिनी खे अस्सलाम वालेकुम तव्हांखे तव्हां त सफ़ा ईअं सुकी आहे मां बोरींदा पिया आहियो शुक्र आहे पर मां इन लाइ हाज़िर थियुमि साईं जी ॻाल्हि सही हुई त घोड़े खे बि सिंगारो भाऊ वॾो थोरो चकर ॼणंदो अॼु ॾियारो भलो आहे थोरो घुमंदो सैर सफ़र कंदो मूंखे बि वठी हलंदो पर उहो मूंखे ख़बर आहे मूंखे घोड़े वटि बीहारे पाण घुमंदो मूंखे कोन काॾे अंदरि वठी हलंदो उहा मूंखे पक आहे सो तव्हांखे थोरो खिलाइण बि लाज़मी आहे चवां थो अॼु त तूं वॾो कंपेयर लॻो पियो आहे जहिड़ो तूं हाणे तूं मेले में जेको आहे मलाखड़े जी या कमेंट्री कर साईं थोरो मिड़ई हिकिड़ी ॻाल्हि यादि अची मां चयो मिड़ई दोस्तनि खे थोरो खिलायां पुराणी ॻाल्हि यादि अची वॾेरे गुलण वारी साईं उहा ॻाल्हि ॿुधाइण आयो हा साईं मां चयो मिड़ई थोरी मज़ा इहा ॻाल्हि आहे पादर वाह जा खाधा ॿुधायांव थो भला ॿुधाए अकबर खे ॿुधाइजांइ अकबर छा थियो वॾेरे गुलण आया महिमान आओ वाह ॿुध थोरो हीअं थी बीह हा हिते हेॾे हा हिते हा वॾेरे गुलण जा महिमान आया सो कुकड़ घुरायो कुकड़ न थियो टांडे ते पकल फुल कुकड़ आओ साईं जीअं कुकड़ आयो मुंहिंजे साम्हूं मां चयो हाणे वॾेरे मूंखे चयो बाबा महिमान लाइ खणी आ कुकड़ जी ख़ुशबू अहिड़ी हुजे अकबर हा न सो दिलि चयो बसि हिकिड़ी टंग खाई वियोमांसि कुकड़ जी बुख बि ॾाढी लॻी हुजे मां चयुमि ख़ैर आहे वॾेरे साम्हूं जे महिल कुकड़ो रखियुमि त जीअं वॾेरे कुकड़ खे ॾिठो चेड़े हिन जी हिकिड़ी टंग किथे आहे मां साईं हुई कुकड़ खे हिकिड़ी टंग चेड़े हिकिड़ी टंग कीअं कुकड़ खे ॿ टंगूं थींदियूं मां चयुमि साईं हिकिड़ी टंग बि थींदी आहे चए कीअं थींदी आहे मां चयुमि तव्हांखे यकीन आहे अचो त ॾेखारियांव थो वॾेरे खे वठी वियुमि साईं तव्हांखे ख़बर आहे सियारे में कुकड़ हीअं करे बि वेहंदा आहिनि हिकिड़ो कुकड़ साईं हीअं करे बि वेठो हुजे मां चयुमि ॾिस साईं आहे न हिकिड़ी टंग वारो कुकड़ वॾेरे वरी छा कयो हुनखे करे थो कुड़ कुड़ तो ॿिनी टंगुनि खां कुकड़ भॼण लॻो वॾे चढ़े निभागा हिनखे त ॿई टंगूं आहे न त भॼे थो मां चयोमांसि साईं जे एॾी अटकल हुयव त उते इस्तेमालु कयो आहे उन कुकड़ ते त उनखे बि ॿ टंगूं थी पवनि पोइ त अरे वाह खुद न तुंहिंजा कम वाह जी ॻाल्हि ॿुधाई माना उन कुकड़ खे कुड़ कुड़ कोन कयईं न उनखे कुड़ कुड़ करे आ त ॿई टंगूं अची वञनि न उनजी बि अटकल उते इस्तेमालु करे आ न ख़ुदि न इहो माना इहो पूरी पूरी रान खाई है माना ॼण जानवर खणी वियो साईं ख़ुशबू ॾाढी आयसि छा माना ख़ुशबू तोखे माना ख़राब कयो सफ़ा ख़राब पापी पेट आहे न साईं आओ छा कयूं हाणे अॼु त तूं सफ़ा पितकड़े जलाल वांगी ॾाढी तयारी कयो वती साईं अॼु सोणो लॻो पियो आहियां सोणनि में भींग पइजी आहे न साईं सोणो लॻो पियो हाणे वेह तेरा मास्टर वेठा को कलाम ॿुधाऊं त भला अलाए मां चयुमि पढ़ाईंदो मास्टर चयो पढ़ाईंदो न कलाम ॿुधाईंदो हा ॿुधाए मां हेॾे साइड थी ॿुधायां थो हा वाह
सकाफ़त पंहिंजी के सिंधी, सकाफ़त पंहिंजी के सिंधी, गॾिजी सभई बचायूं, अजरक ओढ़ियूं सिर ते सिंधी टोपी सजायूं, अजरक ओढ़ियूं सिर ते सिंधी टोपी सजायूं, सकाफ़त पंहिंजी के सिंधी, सकाफ़त पंहिंजी के सिंधी, गॾिजी सभई बचायूं, अजरक ओढ़ियूं सिर ते सिंधी टोपी सजायूं, अजरक ओढ़ियूं सिर ते सिंधी टोपी सजायूं, जी जल जी थञ मल्हायूं, अॻिते कदम वधायूं, अमर जी थञ मल्हायूं, अॻिते कदम वधायूं, जी जल जी थञ मल्हायूं, अॻिते कदम वधायूं, अमर जी थञ मल्हायूं, अॻिते कदम वधायूं, लोकायते लोक अदब जे, लोकायते लोक अदब जे, पाण ॾींहं खे मल्हायूं, अजरक ओढ़ियूं सिर ते सिंधी टोपी सजायूं, अजरक ओढ़ियूं सिर ते सिंधी टोपी सजायूं, वाहर कयो वतन जी हिन सिंध जे चमन जी, वाहर कयो वतन जी हिन सिंध जे चमन जी, वाहर कयो वतन जी हिन सिंध जे चमन जी, वाहर कयो वतन जी हिन सिंध जे चमन जी, हिन देश जी धरतीअ जा, हिन देश जी धरतीअ जा वारिस असां ई आहियूं, अजरक ओढ़ियूं सिर ते सिंधी टोपी सजायूं, अजरक ओढ़ियूं सिर ते सिंधी टोपी सजायूं, सिंधी वेस सिंधी ॿोली अमर ॾिनी जालोली, 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 सावदासी चांडिया के बर, सावदासी चांडिया के बर, नए नस्ल ताईं पचायूं, अजरक ओढ़ियूं सिर ते सिंधी टोपी सजायूं, अजरक ओढ़ियूं सिर ते सिंधी टोपी सजायूं, सकाफ़त पंहिंजी के सिंधी, सकाफ़त पंहिंजी के सिंधी, गॾिजी सभई बचायूं, अजरक ओढ़ियूं सिर ते सिंधी टोपी सजायूं, अजरक ओढ़ियूं सिर ते टोपी सिंधी सजायूं। वाह 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 वाह, जो गाए शायरी बि चाचा अकबर VIP कई वेली, हेॾां असांजो भलोड़ सुगड़ वेठो आहे हाजी फिरोज चांडियो साहब। सो चांडियो साहब छा था ॿुधायो, बिस्मिल्लाह। तव्हांखे अॼु बैत ॿुधाईंदासीं। आओ। हुतां बि ॾाढी सजायल आहे, खुदनि वीचारो बि भरिसां बीठो आहे। हा। अलाह करे आबाद हुजनि उहे सांगी मुंहिंजा सारा, मौज में पे मेहरान वहे दरिया ॾेई धदकारा, हर सब्ज़ हुजनि सिंध जा बेला बनियूं ऐं ॿारा, शाद रहन शल ओठीअ वणा, थरका छे कोस्तान वारा, भरियल हुजनि भाॻियनि जा भाणा, ॾुध लस्सी जा जाम पीअनि करे झारा, कायम ॾिसां मां क़यामत ताणी खुदनि जूं ओता कुएं उतारा, हाजी फेरोज़ ही सिंध वासी अथी साह मुंहिंजे जा सहारा। वाह साईं वाह, वाह साहब वाह, वाह साहब वाह। हाँ रिश्ता खुदनि तोखे वणी त सभिनी खे वणी। हाँ मूंखे वणी साईं। हाँ हाँ साईं ॿुधो आयो ॿई अहिड़ा गजा, हिकिड़ो हणे ॿियो खणे, साईं हुनजी दिलि खे लॻी त सभु जो तव्हांजी मर्ज़ी आहे, कुकड़ जी हिकिड़ी टग बि कयो घुमंदा वतो वधे इहो हाणे वक़्त में चहर सहर त कबील न थिया सोवा, हाणे कचहरी चवंदा आहियूं त रंग रतो छरजे, मेलो मतो छरजे, सो मोहबतूं क़ाइमु आहिनि, त अवां सभिनी सुगण खे अॼोको लोक अदब जो ॾियारो मुबारक हुजे, ख़ुशियूं अव्हां खे मुबारक हुजनि। अव्हां कही आयो सो ये कचहरियूं पयूं हूअं ई थींदियूं, पर भेटाई साईं चयो आहे त जेके कमु कंदड़ माण्हू आहिनि, जेके ॿोलीअ सां प्यार कनि, उहे कॾहिं कंहिं शाबास जा कोन थींदा आहिनि, उन वहम गुमान में कोन रहनि। पोइ भेटाई चयो त
नको संदो सूर जो नको संदो सिक, नको संदो सूर जो नको संदो सिक, अदद नाहे इश्क पुॼाणी पाण लही। जी लतीफ़।